अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां तव्हांजो दोस्त सदरुद्दीन वावचो प्रोग्राम लाइक एंड शेयर में तव्हां सां गॾु। तव्हांजो नालो छा आहे? शॉर्टकट बर्गर। तव्हांजी शादी थियल आहे? हा थियल आहे। लव मैरिज आहे या अरेंज? गूगल मैरिज थियल आहे। हीअ त जेके किडनी जा मरीज़ हूंदा आहिनि न उन्हनि जे हथ में थेली हूंदी आहे, हीअ तव्हांजे हथ में छा आहे? ही शॉर्टकट शीशो आहे। चङी शइ त कोन्हे ही को ही। अच्छा हाणे ईअं था कयूं, हाणे दोस्ती में कुझु ॻाल्हियूं था कयूं। आई गुड फ्रेंड। या कहिड़ियूं ॻाल्हियूं तव्हांखे बुरियूं लॻंदियूं आहिनि जेके मां? बुरियूं मूंखे इहे लॻंदियूं आहिनि जीअं तव्हां जहिड़ो ग़रीब मूं सां गॾु वेठो आहे। हिते ॾिसो कहिड़ो तव्हांजो मुंहुं ऑफ थी वियो। मां पप्पा खे बि ईअं चर्चा कंदो आहियां। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां सभिनि खे ईद जूं लख लख वाधायूं। कल्ह ईद हुई ऐं अॼु गीद आहे, मतिलबु ईद जो ॿियो ॾींहुं आहे ऐं प्रोग्राम में मां तव्हां सां गॾु आहियां सदरुद्दीन वावचो। ऐं असां सां गॾु जेका शख़्सियत वेठी आहे उहा कंहिं तारीफ़ जी मोहताज कोन्हे का। मां जेके फ़नून लतीफ़ा सां तालुक़ु रखंदड़ माण्हू आहिनि उन्हनि खे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां थी, जेके तख़लीक़कार हूंदा आहिनि हीअ ज़रूरत ईजाद जी माउ जी मिसल हूंदा आहिनि। हीअ पंहिंजूं ईजादूं पाण कंदा आहिनि। अहिड़ी ईजाद असां सां गॾु वेठी आहे, हुन खां पाण सां पुछूं थी कहिड़ी ईजाद आहे। तव्हां नालो? मुंहिंजो नालो कहिड़ो ॿुधायां, जेको अॼुकल्ह जे माहौल सां हले पियो। मुंहिंजो नालो आहे 4G। 4G अणपढ़ियल 4G। पोइ तव्हांजे पीउ जो नालो छा आहे? 3G। इहे नेटवर्क जा नाला छो आहिनि तव्हांजा? शॉर्टकट बर्गर चवंदा आहिनि मूंखे। असां अॼुकल्ह जेको बि नालो वठंदा आहियूं उहो शॉर्ट हूंदो आहे, छो जो एॾी वॾी ड्रैग जेका आहे न हींअर कंहिंखे पसंदि न आहे। हीअ त जेके किडनी जा मरीज़ हूंदा आहिनि उन्हनि जे हथ में थेली हूंदी आहे, हीअ तव्हांजे हथ में छा आहे? किडनी जा मरीज़ तव्हां थियो, तव्हांजो ख़ानदान थिए। अहिड़ियूं बददुआ मूंखे न ॾियो। मां अञा हाणे नौजवान आहियां, अञा इंजॉय पंहिंजी लाइफ खे हाणे इंजॉय करणु शुरू कयो आहे। हीअ शॉर्टकट शीशो आहे। हाणे अॼुकल्ह चेकिंग पई हले न, हुकनि ते न पाबंदी लॻी वई आहे, इन जे करे मां ही शॉर्टकट शॉपर में खणी निकिरी वेंदो आहियां। किथे पुलिस चेक कंदी आहे उन्हनि खे चवंदो आहियां सरदो आहे छाई आहे। ओके अणपढ़ियल साहिब। हीअ कहिड़ो स्टाइल आहे तव्हांजो? हिनखे कहिड़ो नालो ॾिजे हिन स्टाइल खे? ही स्टाइल आहे शॉर्टकट बर्गर। शॉर्टकट बर्गर। टी शर्ट ते टाई वधी आयो आहे ऐं तूं पंहिंजो पाण खे बर्गर थो चवई, मूंखे त नथो लॻे। ही 2016 जो नओं मॉडल आहे। मुंहिंजा दोस्त मूंसां गॾु ईंदा आहिनि न, ही टाई ॾिसी सड़ी वेंदा आहिनि। ही नओं स्टाइल आहे, ही मूं निजात कयो आहे। हाणे आस्ते आस्ते वरी इहो ईंदो, वरी ही ईंदो। तुंहिंजा दोस्त बि आहिनि? जी हा। छा कंदा आहिनि? सभु बर्गर आहिनि। टोनी, इश्पी, फिशपी, सभु कहिड़ा कहिड़ा नाला ॿुधायां, सभु शॉर्ट आहिनि। कमु कहिड़ो कंदा आहियो तव्हां सभु दोस्त? असांजी लाइफ तव्हां पुराणनि माण्हुनि खां चेंज आहे। प्लीज़ असांजी लाइफ जी गहराई में न वञो। ओके, जेके सुवाल करणा आहिनि उहे ई पुछो प्लीज़। जेका असांजी लाइफ आहे न उहो तव्हां हिकु ॾींहुं बि नथा गुज़ारे सघो। ही कहिड़ी लाइफ आहे? ही चङी शइ त कोन्हे, ही सुठी ॻाल्हि त कान्हे का जेका। ही गुर्दनि खे रोलेशन ॾींदो आहे, तव्हांखे इहा बि ख़बर कोन्हे। हिन जो जेको बि धूमो वेंदो आहे, गुर्दनि खे रोलेशन कोन ॾींदो हूंदो, ही गुर्दनि खे रोले छॾींदो हूंदो। तव्हां प्रोफेसर न थी वञो प्लीज़, जेको मां चवां पियो उहो ई ॿुधो। ही गुर्दनि खे रोलेशन ॾींदो आहे, ॼारे खे, बलगम खे, किचिरे खे साफ़ कंदो आहे। तव्हांखे इहा बि ख़बर कोन्हे, सॼो गुर्दनि जो किचिरो हिन शीशे में हलियो वेंदो आहे। ओके, सम्झ में नथो अचे। 1 2 3 4 मोबाइल छो? हिननि जो दौर अची वियो आहे, हालात सां गॾु हलणो पवंदो आहे। तव्हांखे जेकॾहिं का ॻाल्हि सम्झ में नथी अचे प्लीज़ उन गहराई में न वञो। मूं वटि एॾो टाइम कोन्हे। आई नो टाइम। ॾिसो, जेसीं ताईं मुंहिंजी सोच जो तालुक़ु आहे त जेके सुठा माण्हू हूंदा आहिनि उहे हिकिड़ी सिम ऐं हिकिड़ी मोबाइल रखंदा आहिनि। जेके घणियूं मोबाइल आहिनि फ्राडी माण्हू न वटि हूंदा आहिनि। मां तव्हांखे फ्राडी लॻा पियो? हेॾी वॾी फैमिली सां आहियां, मां फ्राडी आहियां? हेॾी वॾी ड्रेसिंग, हेॾी वॾी हस्ती तव्हांजे साम्हूं वेठी आहे। तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजे पप्पा जो नालो छा आहे, मां केरु आहियां? मां जॾहिं पंहिंजी क्लियरेंस कंदमि न
तव्हां सॼा हैंग थी वेंदो। माण्हू हैंग कोन थींदो आहे। मोबाइल ते हैंग थियनि था न अॼुकल्ह। तूं माण्हूअ खे मोबाइल जहिड़ो कीअं था सम्झो तव्हां? हिकिड़ो मिंट प्लीज़, मुंहिंजी जाना जी कॉल आई आहे। हिकु त इन तुंहिंजी जाना मां अड़िजी आऊं, प्रोग्राम कयूं या तुंहिंजी जाना मां प्लीज़ ॻाल्हायूं? डिस्टर्ब न कयो, मूंखे दुनिया जी हर शइ खां वधीक ई आहे। हेलो जाना। हाँ मेरी चिकनी चंबेली, कहाँ हो? हाँ मैं भी इंटरव्यू देने आया था, मगर ये अंकल जो बैठा हुआ है ना सामने, अजीब अजीब से सवाल कर रहा है, मेरे को टेंशन दे रहा है। मैं पहले ही टेंशन से भागी हूं। हाँ तो कहाँ मिलोगी? हाँ तुम भी हाइपर पे आ जाओ, मैं भी हाइपर पे आ जाऊंगा। आज तुम्हारे को शॉपिंग कराने का मूड था, कुछ खाने का मूड है। ये छोड़े ना, पता नहीं कौन सा अंकल पप्पा ने फंसा दिया, अजीब अजीब सवाल कर रहा है मेरे से, घूर घूर के देख रहा है मेरे को। मेरे को आज तक किसी ने घूर के देखा नहीं, ये पता नहीं क्यों मेरे को घूर घूर के देख रहा है। जल रहा है, जेलू है, जेलू, जेलिस हो रही है इसको जान। पता नहीं ऐसे क्यों हो गया, जब से मैंने तेरे से प्यार शुरू किया सारी दुनिया जेलिस हो गई है, जेलिस। हाँ जाना, मैं आधे घंटे के बाद आपको कॉल करता हूं, फिर मिलते हैं, मैं आपको पिक कर लूंगा। ओके, आई लव जाना, बाय, हाय। सभिनी खां वधीक आहे मूंखे, ऐं हिन जे नाले प्लीज़ कुछ भी न चइजो। मां मॉम पप्पा डैड खे बि इन जे करे छॾे हलियो वेंदो आहियां। तव्हां प्रोग्राम में वेठा आहियो ऐं तव्हां कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं था कयो जेके मूंखे कोन थियूं वणनि। मां हिन वक़्तु का बि अहिड़ी ॻाल्हि न कई आहे जंहिंसां तव्हांजी दिलि आज़ारी थी हुजे। तव्हांजी जाना सां मां जेलस थो थींदुसि, मुंहिंजी शादी थियल आहे, मूंखे पंहिंजा ख़ूबसूरत बच्चा आहिनि। अल्लाह तव्हांखे बख़्शे ॾे, तव्हांजा बच्चा, तव्हांजी फैमिली, तव्हांजो कुटुंब शादाबाद रहो। के मुंहिंजी जाना जी ॻाल्हि में का बि इंटरफेयर न ॾियो। तव्हां पंहिंजे कम सां कमु रखो, इंटरव्यू वठण आया आहियो। ओके, तव्हां मुंहिंजी फैमिली जा मेंबर न आहियो, तव्हां मुंहिंजा फ़ैसिला करे सघो। मुंहिंजो पप्पा ई मूंसां न ॻाल्हाईंदो आहे। ठीकु आहे। तव्हां जेकी कहिड़ो नालो ॾिया तव्हांखे, अमीराणा ॿार चवां या बर्गर सोसाइटी जा बिगड़ियल छोकिरा चवां, तव्हांजी लाइफ कीअं गुज़रंदी आहे, कीअं गुज़ारींदा आहियो तव्हां पंहिंजी लाइफ? असांजी लाइफ जी गहराई में न वञो। असां सुबुह जो स्कूल न वेंदा आहियूं, सिधो शीशो खणी पहिरियां हुका हूंदा, हुक ॿार ते हलिया वेंदा हुआसीं, स्कूल कोन वेंदा हुआसीं। हाणे असांजो कमु पढ़ण सां न आहे, असां ऐश ई कंदा आहियूं। असांजो छा वञे इहे टेंशन खणणु, पढ़णु, पाणे पप्पा मूंखे पास कराए छॾींदो, आई नो प्रॉब्लम। सॼी राति जागंदा आहियूं, लैपटॉप ते वेंदा आहियूं, चीटिंग कंदा आहियूं, बर्गर खाईंदा आहियूं, पिज़्ज़ा ते वेंदा आहियूं। सुबुह जो दुनिया उथंदी आहे, असां सुम्ही पवंदा आहियूं, वरी शाम जो उथंदा आहियूं, व्हील खे स्क्रैच कराईंदा आहियूं, गाॾी भॼाईंदा आहियूं। तव्हांखे इहा ॻाल्हि छो नथी सम्झ में अचे, तव्हांखे इहा ॻाल्हि छो नथी सम्झ में अचे त राति जो चिबरा जाॻंदा आहिनि? मां तव्हांखे चिबरो थो लॻां? हींअर पप्पा खे कॉल कयां, तव्हां मुंहिंजी इंसल्ट करण आया आहियो, इंटरव्यू वठण आया आहियो? न, तव्हांजे पप्पा छा कंदो मूंखे? मां तव्हांखे चिबरो लॻां थो? न, हरकतूं तव्हां जूड़ियूं आहिनि, तव्हांजा कम अहिड़ा आहिनि। ओ माय गॉड, तव्हां पुराणी VCR न आहियो जेके जंहिंजे हेड में किचिरो अची वेंदो हुयो? हिते ॾिसो केॾो तव्हांजो मूड ऑफ थी वियो। मां पप्पा खे बि ईअं चर्चा कंदो आहियां। मूड हाफ अंकल, मूड हाफ अंकल, तव्हांजो नालो केॾो प्यारो रखियो आहे। चलो ठीकु आहे, तव्हांजी लाइफ जा कहिड़ा कहिड़ा शौक़ु आहिनि? बस उथणु, देर सां उथणु, इंजॉय करणु, हुको पियणु, स्कूल न वञणु, ऐं पाणे पास थी वञणु, ऐं पिज़्ज़ा खाइणु, शॉपिंग करणु, इहा असांजी लाइफ आहे। इन खां वधीक ॿी कहिड़ी लाइफ आहे? नाज़रीन, हिकिड़ो ब्रेक वठूं था, पोइ वरी हिन खां कुझु ॿिया बि सुवाल कंदासीं। ब्रेक छो पिया वठो? तव्हांजा लेदर कमज़ोर आहिनि छा? मुंहिंजो मतिलबु आहे साई कमर्शियल ब्रेक। साई छो? हेॾा स्मार्ट था लॻो त बि साई? ब्रेक खां पोइ मिलूं था हिन जी ॻाल्हि। माय गॉड,